अंदर वहाबिन की या लाई किया जन के मीलाद जे लफ्ज़ जी माना जी खबर भी ना है। पुछो तो मीलाद जी माना चाहे मीलाद मौलूद विलादत इहो हिकिड़ो ई मफ़हूम आहे, यानी कंहिंजे पैदाइश जो ज़िक्र करणु, मालात के बयान करणु। मदीने वाले साईं जो मीलाद शिरक जी पाड़ पटे छड़ी। जेके चवण था त तव्हां नबी खे अल्लाह सां वञी था मिलायो, ईअं नाहे। जॾहिं अहले महबूब जो मीलाद मल्हायो त मीलाद ख़ल्क़ जो न थींदो आहे, मख़लूक़ जो थींदो आहे। शिरक जी पाड़ सुनन पटे छड़ी। हाणे बस आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो ऐं मीलाद मुबारक जो सिर्फ़ ॿ टे ॻाल्हियूं। इन खां बाद में मीलाद जो लंगर भी खाओ। ये सब शयूं ईमान वारनि जे लाइ हलाल आहिनि। जन खे ईमान ई कोन्हे को त उन्हनि बेईमाननि खे ख़ुदा कुता न खाराईंदो त ॿियो छा खाराईंदो। अल्लाह रब्बुल आलमीन ने इरशाद फरमायो तो वतक़ल्लुबक फिस्साजिदीन। आयत मुबारक जो तर्जुमो बा अल्लाह ताला तो फरमाए पियो पंहिंजे महबूब खे त रहायाई तोखे सजदे कंदड़नि में। साजिदीन मां मुराद मोमिन आहिनि। खुदा फरमाए त रहायाई तोखे सजदे कंदड़नि में। माना उहे मोमिन हा, साजिदीन हा। हाणे मदीने वाले साईं जो नूर मुबारक सजदे कंदड़नि में रहायाई, अमानत रखरायाई। हे कुरान शरीफ जे आयत जो तर्जुमो बा वरी खुद मदीने वाले साईं जो पंहिंजो फरमान आली शान ॿुधो। मदीने जा साईं सा फरमान पिया त लम यज़ल्लाहु यंज़िलुनी मिन असहाब अनआम तजबहा इला अनआम ताहिरहा मुसफ़ा वलम यलद अबवाया कद सफ़ा। नबी साईं फरमायो त अल्लाह ताला मूंखे हमेशा पाक पुश्तिन ऐं पाक रहमन में मुंतकिल कंदो आयो। ऐं मुंहिंजा आबाऊ अजदाद सनादारी बदकारी खां पाक ऐं साफ़ हुया। मुझे तकरीर जी तस्दीक मुझा मुर्शिद करीम साहिबजादा शाहनवारा साईं मोहम्मद अनवार साहिब पाण आलिम भी आहिनि, आलिम बा अमल आहिनि, सूफी बा सफ़ा भी आहिनि। ऐं असां कासमी जमायत छा पर सुन्नत जमायत जे अखियुनि जा ठार भी आहिनि। उहे भी तस्दीक फरमाए रहिया आहिनि। ऐं हज़रत क़िबला साईं उस्तादुल उलमा मोहतरम मुकर्रम
नेक सूरत नेक सीरत शाही फिदा उन नबी फखरी साहिब मद्दज़िल आलिया जनबी कंद मुबारक लोटे रहा है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नबी असां ने फरमायो त अल्लाह ताला मुखे हमेशा पाक पुछन में पाक पुश्तन में आई पाक रहमन में मुंतकिल कंदो आयो आई मुंहिंजा आबाऊ अजदाद ज़नाकारी बदकारी खां पाक ऐं साफ़ हुया। वो पंहिंजे नूर मां पैदा करे जेॾी महिल आॾो विहारियईं त अॻ में आशिक़ुल पान अल्लाह थियुसि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। खुदा छा फरमायो अंत इश्की व अन्ना इश्कुका महबूबा तू मुझो इश्क मां तुझो इश्क आया। खेचा ने कुछ इस निराली शान से नक्शा मोहम्मद का कि नक्काशे फसल खुद हो गया फायदा मोहम्मद का। ओ सुम्मा अस्कना नूर मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी ज़हर आदम फसारत الملائكة تقف خلفه صفوفا ينظرون إلى ذلك النور। अल्लाह ताला उन्हें पंहिंजे महबूब जे नूर खे हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पुष्ट में अमानत रखरायो। पोइ जेॾी महिल तव्हांजो असांजो बाबो जन्नतुल फिरदौस जे बागन में घुमंदो फिरंदो पियो वञे जन्नत जा सैर कंदो पियो वञे त मलाइका सिफ़ूं ॿधी अल्लाह जे नबी आदम अलैहिस्सलाम जे पोयों घुमंदा पिया वञनि। जाॾे आदम अलैहिस्सलाम ताॾे मलाइका पोयों सुभान अल्लाह। रब के अर्ज कयईं त मुंहिंजा मौला हे मलाइका मुंहिंजी बचर नथा छॾनि। छाजे करे रब फरमायुसि त आदम तुंहिंजे पुष्ट में मां पंहिंजे महबूब जो नूर अमानत रखरायो आहे। उन्हीअ जे दीदार में इन्हनि जो ठोई नथो थिए तॾहिं तुंहिंजी बचर नथा छॾनि। सुभान अल्लाह जब नूर हुजे मुंह में अमानत दीदार ॿिया करे वॼे असांखे बि त दीदार कराए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए त दीदार कने। हा साईं अल्लाह ताला वही कयसि त पंहिंजनि हिननि लहन में नज़र कर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेॾी महिल जो आदम अलैहिस्सलाम जे पंहिंजे नानी में नज़र कई त ओती हिकु नूर जी लाट निकिरई। सुभान अल्लाह। जेॾी महिल जो महबूब जे नूर जी लाट ॾिठई सुभान अल्लाह जी साईं जी सुभान अल्लाह। जुमे अखियुनि ते रखई हाणे खैरुल वलद मैं युहयी रुसूफुल अब्द वल जद्द हलालिया पुत्र जो कमा त पंहिंजे बाबे साईं जे फलनि रस्मुनि खे ज़िंदा रखे। असांजे बाबे आदम अलैहिस्सलाम नबी जे नूर जी ताज़ीम करे चुमियो अखियुनि ते रखई। इहो असांजे बाबे भलो कमु कयो कि न कसो? जवाब नथा ॾियनि भलो त पोइ हाणे भले पुट जो कमु आहे त पंहिंजे बाबे साईं जे सुठी रस्म खे ज़िंदा रखे। जे हलाली पुट आयो आदम जा
तो वो नबी जे नूर खे चुमा ये हरामी पुट हो तो वो भली न चुमो बस नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी भली बुधो सुभान अल्लाह हिननि जो इति क्यों बिति क्यों जी जे पर नूर के को सो आदम अलैहिस्सलाम ॾिठो उन्हीअ तॾहिं चुमियो असां खे त ॾिसण में नथो अचे तो असां कीअं चुमूं इहो दलील नाहे जे तोखे हिननि नहन में नूर नज़र नथो अचे त तूं पंहिंजे अखियुनि जो क़सूर सम्झो सुभान अल्लाह तूं जूं अखियूं जेके कराचीअ जा हुस्न जमाल ॾिसंदियूं वॻंदियूं टीवियूं ॾिसंदियूं वॻंदियूं अॼु हीअ मोबाइल आला पोइ इहे जेके अखियूं अहिड़ा दीदार कंदियूं त उहे इहो दीदार न करे सघंदियूं इन्हीअ खे मुतक़ी ऐं परहेज़गार ॾिसंदा जी असांजो मुर्शिद करीम मशहूर वारे दीदार कयसि ये अखियूं महबूब जे नूर खे ॾिसंदियूं दादूअ जे शहर में साईं बादशाह ने वाइज में फरमायो त साईं ॾे चिट्ठी आई त साईं असां तुंहिंजो नालो ॿुधी आया आहियूं जी साईं मुल्लनि असांजो मगज़ ख़राब करे छॾियो के था चवनि त नबी नूर आहे के था चवनि त नूर नाहे सो मेहरबानी कर असांखे जेकॾहिं सम्झाए त तव्हांजी वॾी मेहरबानी पाण फ़क़ीर खे फरमायो त लाउड ते ऐलान कर त जंहिं हीअ चिठी लिखी आहे उहा उथी बीहे सुभान अल्लाह उथी बीठो छप कदावर जॉन ग्रीन शेप जज्जो जी साईं दादू जे शहर में उथी बीठो पाण फरमाए त इहे हेॾे वठी अचो स्टेज ते आयो अब तू केर आहे मां सैयद आहियां सैयद ज़ियाउद्दीन हुसैन पाण सैयदनि जो नालो एतराम फरमाईंदा हा ॾाढो हाय हाय चई त इहा चिठी तव्हां लिखी आहे चई हा चई त हाणे हुजे हा ॿियो त उन्हीअ खे पोइ इल्म जे ज़ोर ते जवाब ॾियां हा पर हाणे तूं नबीअ जो बचिड़ो आहे हाणे तूं पाण चवे त मां तकरीर में जवाब ॾियां या चवे त ॾेखारियां सुभान अल्लाह सच्चा सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन जो दे त मुंहिंजा भाग था खुलनि चई साईं इल्म हिजाब थींदो आहे मेहरबानी थिए ॾेखारियो त ॾाढो सुठो पोइ पाण चादर मुबारक मथां रखियोसीं हिजाब जा पर्दा हटाए छॾियईं दादूअ मां मदीने वारे जो दीदार पियो करे अखियुनि सां ॾिठई उहा हाणे तो चादर लाथई मदहोश थी वियो मदहोश थी वियो स्टेज ते हीअं लथो चवंदो पियो वञे नबी नूर 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 नूर मुर्शिद करीम बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह नबी नूरा नूर नाला नूरा सुभान अल्लाह नारे रिसालत सरकार जी आमद दिलदार जी आमद सोहले जी आमद नारे ओ जेड़ा पिया दा बना ॾिसंदा हां ये
जवान जेके ॾिसंदा कसम खुदा जो कोटड़ी कबीर जे पासे हिकिड़ो सैयद बकाउल्ला शाह लिकल लाल जेके चइजे पोइ साईं जी नवल की मीर मोहम्मद पीरज़ादे वटि तकरीर हुई सालियानो जलसो थींदो हो वो पंहिंजा ॿ टे मुरीद वठी उते वाइज़ में आयो पर लिकीअ जे पासड़ो वठी वेही जी साईं हिंगोर जा जी मुझा सुभान अल्लाह पाण फरमायो त जेको सैयद हुजे वो मथे चढ़ी अचे वो जंग बटे हुया उहे स्टेज ते चढ़ी आया है न पियो उथे चङा हिकिड़ो सैयद वेठो अथव चोस महिरबानी कर अच मथे जी साईं जी कभी वो सैयद न उठियो चईंदा हाणे चोस का नालो थो वठाए अल्लाह वो वठी अचोस वो नालो वठो साईं बादशाह सुभान अल्लाह मजबूर थी पियो उते उथियो वेठो अचे कचहरियूं थियूं जेॾी महिल उहो सैयद बादशाह पंहिंजनि मुरीदनि सां मोटियो पियो वञे चई घणो ई पाण खे लिकायुमि पर अॼु ख़्वार करे विधई छो त मदीने वारे साईं जे दरबार में मां बि वेंदो आहियां त मशहूर वारो सरदार बि उते ईंदो पोइ सभु उते पंहिंजूं हाजतूं वली पेश कनि मरकज़ाना असांजो मदीनो तोखे छा खपे चइजे मूंखे हे खपे तव्हां कहिड़ो कमु आंदो आहे चई साईं हे कमु आंदो आहे महिरबानी थिए थी वियो साईं बख्शोरनि वारो असली साईं मदीने वारे खे न चवे सुभान अल्लाह उन ठीकरे दफ़े महबूबन करीमन फरमायुसि हे सब बड़े मकाम वाला है घुरन आया है ऐं अल्लाह साईं मूंखे क़ुरान में चयो आहे त अम्मा साइल फला तनहर हबीब जेको तुंहिंजे दरवाज़े ते सौली अचे त उन्हीअ खे झिड़कजांइ न जेकी घुरई ॾेई छॾेसि खज़ाना मुंहिंजा बंधन ते तूं सो तूं बि त कुझु घुर जी मूंखे पंहिंजे इश्क जो ज़रूरत शायद तो मुझे इन ॻाल्हि खे ग़लत सम्झो तंहिंजे करे तुंहिंजो सुभान अल्लाह ते बात न खुली हुई महबूबा मूंखे पंहिंजे मोहब्बत जो ज़रूरत वो मिली वियो पोइ हमेशा तकरीर में साईं बादशाह जो इहो तकियो कलाम हूंदो हो फ़क़ीरो फ़क़ीरो रब खां दुनिया न घुरो दौलत न घुरो माल न घुरो सोन चांदी बाज़ार तूं सगार तूं न घुरो खुदा जे ज़ात खां जेकॾहिं घुरणो अथव त मदीने वारे जी मोहब्बत घुरो इश्क घुरो बेशक हकीकत आहे सुभान अल्लाह ये जगह फकीर ॾिसण तो ताजुल महाराज जवान जे कठ लॻंदा आहियूं खुदा जे साथ जो कसम सुभान अल्लाह जी साईं जी सुभान अल्लाह हिकिड़ो आयो हो पंजाब जो बुजुर्ग हेॾे ख़्याल अथव अलाए न पोइ ॾिठई दरगाह ते घुमियो फकीरनि जी मोहब्बत इश्क पंहिंजे पीर कमल में अपनी आंखों पे नाज करता हूँ जब तेरा दीदार करता वो सुबह दे जड़ी मल जो वो बुजुर्ग मोकलाए पियो साईं करीमन के एकड़ा लफ्ज चाहिए केड़ा जैसे पोख तव्हांजी भली आई पोख तव्हांजी भली आहे पर कुछ खस थो ॾिसां पर कुछ खस थो ॾिसां साईं समझी विया
पाण मुर्कियों फरमाया उस पोख जेका भली हुंदी आ उन्हीअ जी ढल भी वॾी हुंदी आ पर जेका वरी पोख खसी थी वेंदी आ मारजी वेंदी आ उन्हीअ जे मथां वरी ढल माफ़ थी वेंदी आ फकीर मोहम्मद इलियास हरोही रहमतुल्लाह अलैह कासमी साईं बादशाह जो परस्तार चूहड़ जमालिया वारो फकीर ननो चको नकड़ो हो अमीर बख्श जमाली ये गदींदा जड़ी मले साईं बादशाह जे दरगाह ते पहुंचदा त इन्हनि फकीरन जो नज़ारो ॾिसण फट वठंदो त अल्लाह ताला एडन महबूबन जे कामलन जे असांखे कढला तो इहो ई असां खुदा जो शुक्र पूरो नथा करे सघूं त मदीने वारे जूं महिरबानियूं किथे लाहे सघंदो केरु हाणे आदम अलैहिस्सलाम जे पुष्ट मुबारक में नूर अचे वियो पोइ यो मुंतकिल थींदो आयो पाक पुष्टन में पाक रहमन में आदम अलैहिस्सलाम खे रंग लाथई नूह जा बेड़ा पार कंदो आयो इब्राहिम जे मथां पायूं गुलज़ार पढ़ाईंदो आयो इस्माइल जे मथां छुरियूं माफ़ कराईंदो आयो आदम के रंग किए लगो तौबा कबूल किए थी टाइम आयो त बुधाइंदो सावा हाणे रजब जो महीनो नाय जी रात जुमे जी रात बाजे बाबे साईं जे पुठिया मुबारक में मुंतकिल थो नूर थे अम्मा आमिना जे बदन मुबारक में थो अचे त हाणे अल्लाह साईं तो मिलाद पढ़े जी साईं जी सुभान अल्लाह भाई अस मथे खड़ो खुदा तो मिलाद पढ़े सुभान अल्लाह जेडी मल महबूब जो नूर अम्मा साईं जे बदन मुबारक में मुंतकिल थियो त अल्लाह रब्बुल आलमीन को फरमा दो अमर रिदवानुल जन्नत अन यफ्तह फी तिलकल लैलते अबवाबल फिरदौस फनादा मुनादिन फिस समावात वल अर्द अला इन नूरल मकनून अल मखजून الذي يكون منه نبي الحافي يستقر في بطن امه هذه الليلة ويخرج إلى الناس بشيرا ونذيرا अल्लाह ताला जन्नत जे दारो के रिदवान मलाइका के हुक्म कयो जन्नतुल फिरदौस जा दरवाजा खोले छडियो सुभान अल्लाह ज़मीन में आसमानन में ऐलान करायो मुनादी कयो पढ़ो जानो कहड़ो त अल्लाह रब्बुल आलमीन के दरबार में जो मेहरबान रब जो नूर मख्फी हो लिकल खजानो हो वो अजरात पाजे अमर के वतन मुबारक में थो करार वठे पो जॾहिं मुंहिंजो महबूब दुनिया जे तख़्ते ते ईंदो त इंसाननि जे वास्ते मोहम्मद नज़ीर भी हूंदो बशीर भी हूंदो सुभान अल्लाह इहो ई मिलाद इहो ई मिलाद लम यबका दिल दिल लाए लत ताब तुल
मुहम्मद व रब्बिल काबा। अरे मारू अच्छा मक्के जे शाहजादा जानवर हाय हाय हिक बेसा हाय हाय पहले ज़बान में मुबारक हुआ जन्नत ता असां जे दुखन अंदर दर जे दाग में उथण वारो महबूब अमर जे पेट में रात पहुंची वियो। बेशक हे तुझे पर पहरन चूं साधार शयूं जेके समुंड में रहन थियूं दरिया में रहन थियूं उहे उते पिया कबे के मुबारक ॾियन। ओ बरड पखी क्या ओला बारन के मुबारक ॾियन। ओला बारा क्या ओ बारन के मुबारक ॾियन। ॾखण वारा क्या उत्तर वारन के मुबारक ॾियन। उत्तर वारा क्या ॾखण वारन के मुबारक ॾियन। हप हप सजे खुशी गई पर वसा शैतान लअनतुल्लाह अलैहि अला जबल अबी कुबैस। शैतान कुबैस जबल जे मथां चढ़ी ऐं वठी रड़ियूं खे जज़ो फज़ो ताहू रड़ियूं पुट्टेनो नंढड़ा शैतान आयो से अने मल्लजी असाबक पिटल छा थियो थी एडी उम्र में चीखा न कई ताहू रड़ियूं न खई केड़ी मुसीबत कर की थी चई त मुझे सॼी ज़िंदगी की कमाई वई कद इस्तकर मुहम्मदुन फी फतन उम्मी। अज रात आखिर ज़मान नबी जो नूर अमर जे पेट में अचे वियो रुवान वियो छा कया साबित थियो त नबी असांजे जे मिलाद ते आशिक खुश थिया शैतान जो मुहकारो थियो जो पिटियन जड़ियूं हाणे अॼु बि जेके मिलाद खां बूथ सुजाइन था वो वधीक तव्हां पाण सम्झी सघो था। बाक़ी नबी जो मिलाद जेकॾहिं नाचनि सां गाननि सां पिखलनि सां बाजनि सां धम चलन सां साजन सुरूदन सां दुहलन सां शरनान सां रंडन जे रागन सां गैर शरई तरीके नबी जो मिलाद जे मल्हाइन इहो नाजायज़ पर जिथे कुरान पढ़ियो वञे नाकियूं चवरायूं वञनि ऐं महबूब जो मिलाद बयान कयो वञे तोखे जे अखियूं ॾिसण वारियूं हुजनि त हे ज़मीन जो टुकड़े खे ख़ुदा अॼु जन्नत बणाए छॾियो। तंहिंजे करे नथा कयो मिलाद न कयो असां तव्हांजे क़ुरान खणी आया आहियूं मिलाद पढ़ो जेको नगर था कयूं इन्हीअ खे बि क़ुरान पुॼे न हराम था चवनि। हालांकि ख्वाजा हसन बसरी जहिड़ो जवान तापैया महबूब जे असाबर सां कचहरियूं कयल महबूब जे मिलाद जे लाइ थो चवे काल हसन बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हु ला कान ली मिस्लु जबल उहद साहबन फअनफक़तहु अला क़रात मौलिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ख्वाजा हसन बसरी तो चवे त जेकॾहिं मां वटि उहद जबल जेॾो सोनो हुजे त मां सभु नबीअ जे मिलाद में ख़र्च करे एड़ा सब हक हिते सिम में पिया आहिनि पर इहो सुठो दफ़ो होसे छो त इन ॻाल्हि ते फिटाई हिकिड़ा ॿ शहर चया
चवे तो मानू गुरन माल आ सबडी गुरा सुपरी दुनिया तह दोस्त था फिदा कया फिलहाल कयो नाम निहाल मुखे महबूबन जे वरी बेशर में बेटा ये फरमायो ता अदिउ यार पुनल ले मुतमहबा आया मागी नकी पाना आया नकी पाना आया न खबर कहीं आई मुखे दीदार कपे दिल पर जो न सोन कपे चांदी तह पुनल जी पेरावी शलन बाणी नसीब के मरी टेंशन में तो जब दादी क्यों जंगरी बजू अजवा धानू मन मुरादू पुनियू क्यों सरहायू सा आदा प्री अल्लाह सदा साजा सा प्यार बड़ी तो शहर बोलो जब तो आया सतिया में मुझे मारो जा भोर में आखिरी शहर को तो बस दुआएं खाए हाँ सही बेटा ये फरमायो दा अज या माची आइयो पखन पई पयार पोयो आयल फड़ी या मजमार चह मोहानियो मोखियो अरे पछाड़ी में साईं मुर्शिद साईं अली फरमाइश जबे तो दबे बिस्मिल्लाह इस्म अल्लाह खुदा ए भी कहना भरा हूँ नाल शफाअत सरवर आलम छुट सी आलम सारा हूँ हदू बेहद दुरूद नबी नू जिस दा एड पसारा हूँ मैं कुर्बान ना दूं हजरत बाहू जिना मिलिया नबी सुहारा हूँ अरे मापा के पसंद दे साईं के सदके हे शेर से जमाई लगे बुधाया सुभान अल्लाह जो को बुधाया फरमा दो तो सए रोजे सए नफल नमाजा सए सजदे कर कर थके हूँ सए बारी मक्के हज गुजारी में दिल दी तोड़ न मुके हूँ चिल्ले चलिए जंगल घूरा इस गल की ना पक्के हूँ सभी मतलब हासिल होंगे हजरत बाहू जना पीर एक नजर तके हूँ महबूब जी नगाहे करम सा अनथियड़ा कम ठही पवंदा अल्लाह ताला तवाजे सीनन के
रसूलुल्लाह जे सिक सां मोहब्बत सां सरशाद फरमाए वरी ॿुधो असां वास्ता पढ़ूं अल्लाहु अकबर कबूल करे नमाज पढ़ी खुदा पे परवाह पे लिहाजा कबूल करे या ना करे थी सके सो देखावा जे लाइ पढ़ी नमाज याद कई त ख्याल काॾे हलिया वियाई जंहिंजे इबादत में बीठे तुंहिंजो ओॾे ख्याल ई न रहियो हज करे थो कबूल करे या न करे अलाए हलाल जा पैसा है अलाए हराम जा पैसा है नथो ॻाल्हाए ॿियो को अमल करे खुदा कबूल करे न करे उन्हीअ जी मर्ज़ी आहे पर हलिया त क़ुरान ते लिखी जाए त मीलाद कर कबूल ई कबूल आहे कबूल ही कबूल आहे बेशक गारंटी आहे छो त असांखे मुर्शिद करीम जेका हीअ सीने में सिक विधी आहे उहा साईं हाणे केरु असांखे कढी सघंदो सिर्फ़ु कटिजी सघिजे थो पर उहा सिम उहो इश्क उहा मोहब्बत न निकिरंदी इंशा अल्लाह तबारक व तआला कामिल पीर कामिल मुर्शिद जाली पीर नाहे हां कामिल सही कामिल अल्लाह रब्बुल आलमीन तवाजे चवां पियो त हे मैदान कोन फरबो पर हाणे आशिक ॿाहिर बीजी विया आहिनि सुभान अल्लाह सजल जी जमात जे मथां अल्लाह ताला रहमत फरमाए ऐं ये मिलाद शरीफ जेको कयूं था चवनि था त नबी पाक मिलाद मल्हायो असहाबन मल्हायो ताबईन तबो ताबईन मल्हायो हे हाणे वठी नई रस्म कढी थने खुदा जी मार पवई नबी पाक जो मिलाद पाण मल्हायो असहाबन भी नबी जो मिलाद मल्हायो चओ त हिक हिक ॻाल्हि ॿुधायां तिरमिज़ी शरीफ की हदीस मुबारक नबी जो साथ हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा था फरमाने तजल्लस नासुन मिन असहाब रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यंतज़िरून लहू नबी जो सोच फरमाए असां भी पाण में कचहरी कयूं वेठा हुयासीं पर इंतजार हुयो मदीने वाले साईं जो पाण में कचहरी कयूं वेठा हुयासीं पर इंतजार कंजो हो मदीने वाले साईं जो जॾहिं हवेली मुबारक तो अचनि पोइ कचहरी वेठे कईसीं पर इन्हनि असाबनि जूं कचहरियूं बि सुभान अल्लाह पोइ इब्न अब्बास तो चवे त उते कंहिं असहाबीअ आदम खे सफ़ीउल्लाह चयो साईं आदम सफ़ीउल्लाह त वरी ॿिए असहाबीअ चयो साईं नूह नजीउल्लाह वरी कंहिं टे चयो त इब्राहिम साईं खलीलुल्लाह वरी कंहिं चौथे चयो साईं मूसा कलीमुल्लाह वरी कंहिं चयो त साईं ईसा बि रूहुल्लाह यानी अॻियनि नबियनि जो ज़िक्र ख़ैर पिया कनि त हेॾो हवेली पहुंदा नबी साईं जो निकिता त हिननि जी कचहरी ॿुधंदा पिया आया पाण जेॾी महिल जो मथां अचे बीठा पाण फरमायोसि त सौट केड़ी कचहरी करे रहा हुयो कुर्बान बजाए इंतजार तव्हां जो ही हुयो पर असां भी बैठा हा
अगन नबी जो जिक्र खैर प्या कन कुरान में भी जिक्र लिखल को पियो चवे आदम सफीउल्लाह को नूह नबीउल्लाह को इब्राहिम खलीलुल्लाह को मूसा कलीमुल्लाह को इस्माइल सफीउल्लाह ईसा रूहुल्लाह ये बैठे महबूब गालियों कयूं से नबी फरमायो तब बुधो हाने नबी से जो मिला तो पढ़े सुभान अल्लाह पाड़ा फरमायो तो बुधो मुझे चेहरे जदीदा रखण वारो आदम सफीउल्लाह भी सही आ नूह नबीउल्लाह भी ठीक आ इब्राहिम खलीलुल्लाह भी दुरुस्त आ मूसा भी कलीमुल्लाह आहे ईसा भी रूहुल्लाह सच्चा पर अला खबरदार बुधो अन्ना हबीबुल्लाह वला फखर व अना हामिल लिबाउल हम्द यौमल क़ियामत वला फखर व अना अफल मन युहर्रिक हलकल जन्नत वला फखर व अना अकरमुल अव्वलीन वल आखिरीन अलल्लाह वला फखर व अना कायदुल मुरसलीन वला फखर व अना खातमुन नबिय्यीन वला फखर व अना अव्वलुन नास शाफिउन व मुशफ़्फ़उन वला फखर सुभान अल्लाह नारे रिसालत सरकार की आमद सोने की आमद जश्न ईद मिलादुन नबी नारे तकबीर अतबते खड़ी नारे तकबीर नारे रिसालत फरमायो नारे हैदरी सब सही पर बुधो मां मोहम्मद अल्लाह जो हबीब आया पर एडे मर्तबे ते मां फख्र न थो कया आई कयामत के दिहाड़े लिवाल हम्द जो झंडो मां मोहम्मद अरबी खनंदड़ हुंदुस पर एडे मर्तबे ते मां फख्र न थो कया कयामत के दिहाड़े पहरियो मां मोहम्मद अरबी जन्नत जो संजीर दरवाजो कड़ो खड़काई से बड़े मर्तबे थे मां फख्र न थो कया अल्लाह वट पहरन में आई पोयन में वधीक मां इज्जत वारो आया पर एडे मर्तबे ते मां फख्र न थो कया सभिनी रसूलन सभिनी नबियन जो कायद आया पेशवा आया पर एडे मर्तबे ते फख्र न थो कया आई मां नबियन जे सिलसिले के खत्म करण वारो आया पर एडे मर्तबे ते फख्र न थो कया आई मां क़यामत के दिहाड़े पहरियो शफाअत कंदड़ आया आई शफाअत कबूल कयल आया पर एडे मर्तबे ते मां फख्र न थो कया सब हदीसूं हिकिड़े पयूं आहिनि पर कल भी रात भी जलसो कयोसीं मिठाणी वरी हाणे मंझंदि जो बादीअ में जलसो करे वठी हेॾे फॻुसि साईं जे क़दमनि में वञा दुआ घुराया पोइ शुक्र थियो आयासीं वाइदे वफ़ाई कईसीं न त अॼु जीअं हेतिरी जमायत ही मूंखे ॾींहं जो जलसो न हुजे हा त मां मदीने वारे साईं जे इश्क ऐं मोहबत खे रवा रवा करे हे समुंड जेको हेॾे थो वहे सो तव्हांखे हेॾे वहाए अल्लाह ताला
मुझो चवण तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।